नाज़रीन, दड़े जे अक्सर इलाइक़नि में बरसाती पानी बीठल आहे। लाइकपुर यूसी समेत ॿियनि केतिरनि ई ॻोठनि में ॿोॾि जहिड़ी सूरत-हाल आहे। माण्हू पाणी में फाथल आहिनि, पर मुतासिरनि जी अञा ताईं कंहिं सार ई नाहे लधी। तफ़सीलनि लाइ ॾिसूं था जावेद मेमून जी हीअ रिपोर्ट। ताज़ी बरसात पवण सबबि घर किरी पट पइजी विया आहिनि। बच्चा सब खुले आसमान ते वेठा आहियूं। असीं बरसात में घर सब किरी विया। यार बच्चो सही कोने कोठे मैदान ते वेठा आहियूं त असीं बेरोज़गार वेठा आहियूं। असांजी हुकूमत कॾहिं बि सार न लधी आहे। ॿार बच्चा सब पिया आहिनि। केॾांहुं वञूं के कीअं करियूं, कीअं खाऊं छा असीं सुई दवा जी गोरी जो असां में पहुच कोन्हे। धड़ो लॻ यूनियन काउंसिल लाइकपुर जे ॻोठ खाकी दर्स महरू शोरो समेत 50 खां वधीक ॻोठनि में अञा ताईं बरसाती पाणी मौजूदु हुअण सबबि ॿोॾि वारी सूरत-हाल आहे। जॾहिं त सवें एकड़ ज़री ज़मीनुनि में बीठल फसल मुकमल तौर ते ॿुॾी तबाह थी विया आहिनि। घर करण सबबि सवें माण्हू खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। उजनि तोड़े खाध खुराक जी खोट हुअण सबबि केतिरा ई माण्हू गैस्ट्रो, मलेरिया ऐं ॿियनि बीमारियुनि में जकड़ियल आहिनि। जॾहिं त सिजावल ज़िले जी इंतिज़ामिया बरसाति मुतासिरनि जी वाइर करण लाइ अञा ताईं को पंहिंजो किरदारु अदा करे न सघी आहे। बच्चा सब खुले आसमान ते वेठा आहियूं। असीं बरसात में घर सब किरी विया। बच्चा असांजा रोज़गार वेठा नहीं, मजदूरी करण तॾहिं खीन। असीं वॾे अयाल वारा आहियूं, ग़रीब असांजा घर सब किरी पट थी विया। खुले आसमान ते वेठा असां सां मदद थी वञे। यार बच्चो सही कोने कोठे मैदान ते वेठा आहियूं त ऐं बरसाति में असां अहिड़ो कमु कया, असांजा पाणी घर सभु किरी आहिनि। पाणी असांजा मिलो, असांजी निकिरणी घटि न, असांजा माल बुखनि मरी विया। असीं बेरोज़गार वेठा आहियूं। असांजी हुकूमत कॾहिं बि सार न लधी आहे। जंहिंमहिल असांजी माना तरगाह थी वई, का शइ असां वटि न आहे। ॿार बच्चा सब पिया आहिनि। केॾांहुं वञूं के कीअं करियूं, कीअं खाऊं छा असीं सुई दवा जी गोरी जो असां में पहुच कोन्हे। ताज़ी बरसात पवण सबबि घर किरी पट पइजी विया आहिनि ऐं असांजी अञा ताईं कंहिं सार न लधी आहे। यूनियन काउंसिल लाइकपुर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन जे नामज़द उम्मीदवार मीर शोबान बकत, पीपी अॻवान कासिम मंगसी बरसाति सटियल ॻोठनि में पइजी पंहिंजे ज़ाती ख़र्च सां पाणी कढाइण वारनि कमनि में मसरूफ़ आहिनि। पार्टी वारनि जी मथां खां हिदायत मिली त बाबा पंहिंजी लाइकपुर यूनियन काउंसिल में वञो ऐं असां मुख़्तलिफ़ ॻोठनि में यूनियन काउंसिल लाइकपुर जेका बि आहे सॼी जेका बि बरसाति मुतासिर थिया आहिनि उन्हनि सभिनी सां मिलूं पिया, उन्हनि जा हाल अहिवाल वठूं पिया ऐं पंहिंजे हिसाब सां उन्हनि खे कोशिशि करियूं पिया त पाणी कढायूं पिया। तमामु नुक़सानु घणो थियो। यूसी लाइकपुर तमामु जेके ॻोठनि सभु ॿुॾियल ऐं असां चेयरमैन पीपल्स पार्टी जे उम्मीदवार आहियूं। ॻोठनि सभिनी विज़िट करे आहियूं ऐं जेके घर ॿुॾियल आहिनि उन्हनि मां पाणी कोशिशि करे कढाए ॾियूं पिया। जॾहिं त ॻोठाणनि महबूब टीवी सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त सॼो ॻोठु बरसाती पाणी हेठि आयल आहे, फसल ॿुॾी तबाह थी विया आहिनि। घर करण सबबि खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। ख़ुदा रा ॻोठनि मां पाणी निकाल कराइण लाइ माली मदद कई वञे।